नाज़रीन, सकरन ऐं आसपास जे इलाइक़नि में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी तालुक़े सकरन पारां 3 ॾींहं बि SDP जे ज़िले सदर निसार अहमद कीरियो, अब्दुल कादिर जिलानी, अयूब कोसो, अली गुल मक्सी, बुढ़ल मक्सी, रुस्तम शाह जे अॻुवाणी में मीडिया सेंटर सकरन आॾो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं अलामती बुख हड़ताल कई हुई। उन मौक़े ते अदीब मोहम्मद सिद्दीक़ मंगियो, सिंध जागरता फोरम जो हुसैन बख्श कीरियो, हमदर्द अॻुवाण मजीद अब्बासी, इंसानी हक़नि जो अॻुवाण महबूद मुस्तफ़ा मक्सी, आकिब डायरी, सिकंदर रिंद, अख्तर मक्सी, JUI रजब मक्सी, राहिब मक्सी, सरदार मक्सी, ख़ालिद राव ऐं ॿियनि मुज़ाहिरो करे सकरन पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे। वधीक तफ़सील ॾिसणा हिन रिपोर्ट में। SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। 3 ॾींहं हिन बुख हड़ताली कैंप खे असल में सकरन में बदअमनी, चोरियूं फुरूं ऐं मंशात इहे सभु जा सभु पुलिस जी सरपरस्ती में हली रहिया आहिनि। असांजे तालुके जे जनरल सेक्रेटरी गुल मंगसी उन जी बाइक चोरी थींदे हफ़्तो गुज़री वियो आहे, पर पुलिस जे मथां जहिड़ी का पुलिस पाण वटि वठी बीहारी हुजे, चोर हिन वटि थाणे ते वेठल हुजनि, या त माण्हुनि सां थी सघे थो ईअं कंदा हुजनि, हिकिड़े पासे वर्दियूं पाए घुमंदा हुजनि ऐं खोड़ जॻहियुनि ते ॾोहनि में इहा ई पुलिस साबित थी आहे हर जॻह ते। त शायदि ईअं हुजे जो हिननि माण्हुनि खे का परवाह कोन्हे, उहा त परे जी ॻाल्हि त असां हिकिड़े पासे एहतजाज ते वेठा आहियूं, पर सुबुह वरी इहा ख़बर आई त असांजो वर्कर आहे नवाब शाह जो अली ख़ान मंगसी, उन जी मशाक वटां गाॾी फुर थी आहे ऐं उनजे ड्राइवर खे वञी हेॾा कुंबली मां वटि उछलाए हलिया विया आहिनि। वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त SP साहिबु असांजो एहतजाज इहो कोन्हे त ॿियनि माण्हुनि खां तव्हां फुरियूं ऐं चोरियुनि ते पुलिस कहिड़ी जॻह ते बीठी आहे, किथे बीठी आहे, छा पई करे, उनजो केरु त असांखे ॿुधाए। बाक़ी इन लिहाज़ सां इहो असां वचन करे चुका आहियूं त जेसीं ताईं गुल मंगसी जी मोटरसाइकिल ऐं सकरन मां बदअमनी ऐं चोरनि ते कंट्रोल न ईंदो, असीं हिन चौंक ते वेठा हूंदासीं, अॼु हिकिड़े कुंड में वेठा आहियूं। यकीन सम्झो त इहा जे 15 ॾींहं तारीख़ हली त इहो चौंक हिननि जो माण्हुनि सां भरियो पियो हूंदो ऐं पोइ मुतालबो कंदासीं असांखे SP न खपे। जेके आबे ज़मज़म मां वेझारे जिन खे विहारियो वियो आहे, पोइ असांजो शरई ऐं काइनाती हक़ आहे, इहो हुकुमरान जो थधो थोरो कोन्हे असां ते, सम्झूं था त इहा हुनजी ज़िमेवारी में शामिलु आहे तो शहरनि खे अमन भरियो जियापो ॾियनि, अमन भरी ज़िंदगी ॾियनि। ऐं हिते फुरनि चोरनि ऐं धाड़नि जी बाज़ार गरम कई वई आहे। अॼु ताज़ो असांजो साथी आहे अली मंगसी, उन जी करोला कार फुर थी आहे। असां SP साहब जो ज़मीर जाॻाइण था चाहियूं त SP साहब तूं ॾींहुं आहे शहर सकरन में अलामती बुख हड़ताल ते वेठा आहियूं SDP जी अॻुवाणी में, जंहिंमें शहर सकरन जो गैरतमंद शऊर असां सां गॾु आहे, समाजी तंज़ीमूं गॾु आहिनि, मज़हबी तंज़ीमूं असां सां गॾु आहिनि ऐं उन सां गॾु अवाम जे दर्दनि ते अॼु असांजो हीउ अॼोको एहतजाज जे 3 ॾींहं में दाख़िल थियो आहे। असांजे एहतजाज जो मक़सदु हो त सकरन जे अंदरि जेके बि चाबी चोरनि, मोटरसाइकिल जा चोरनि, ॾोहनि जा ॾोहारी आहिनि, फुरूं धाड़ा करण, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। असांजो मुतालबो हो त जेको आहे सकरन जे अंदरि हिकिड़ी इंतिज़ामिया हुजे जेका कानून पसंदि हुजे, थाणनि ते कानून जी बालादस्ती हुजे, वॾेरनि जी बदमाशी न हुजे, वॾेरनि जी न हुजे। पर बदकिस्मती इहा आहे त असांजे एहतजाज जो नोटिस वठण जी बजाए हितां जी इंतिज़ामिया नाअहलीअ जो अमली मुज़ाहिरो कयो ऐं उहो रवायती बदमाशियूं पंहिंजूं जारी रखियूं ऐं नतीजो इहो निकितो आहे त बजाए ॾोहनि ते कंट्रोल थियण जी अॼु इहा पोज़ीशन बीठी आहे जो सुबुह जो असांजे अली मंगसी जेको आहे उन जी जेलाई कार खे बि फुर थी आहे। माना हिते ॾोहारी जेके आहिनि उहे ऐं कारकुननि खे सलाम पेश कयां थो। हिननि अहिड़ी जुरत करे माना हिन ज़ालिमनि ख़िलाफ़ु इहो क़दम उथारियो आहे। असां जमियत उलमा इस्लाम तालुके सकरन तरफ़ां हर ज़ालिम सां बग़ावत ऐं सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़िले नवाब शाह जो सदर मन बुख हड़ताल ते वेठो आहियूं। असां बार बार इहो मुतालबो करे रहिया आहियूं त असांजे तालुके सकरन जे ज़िले तालुके सकरन जे जनरल सेक्रेटरी गुल मंगसी जेका बाइक चोरी थी वई आहे, असां चवंदा उहा असांखे उन्हनि मीडिया जे दोस्तनि खे जिन अॼु सिंध तरक़ी पसंद पार्टी जी बुख हड़ताल खे 3 ॾींहं अॼु मुकमल थियण वारो आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए उन्हनि आला अमलदारनि ते त हिकु माण्हू बि आला अमलदारनि मां
अॼु ताईं असां वटि न पहुतो आहे त आया 50 सेंटीग्रेड गर्मी में ही माण्हू जो वेठा आहिनि अख़लाक़ी बुनियादनि ते जो अख़लाक़ अॼु टियों ॾींहुं आहे मुसलसल असां हिते बुख हड़ताल ते वेठा आहियूं। असांजो मुतालबो हिकिड़ो ई आहे त सकरण जो जेको अमन जेको आहे उहो बहाल कयो वञे। जेका हिते बदअमनी आहे ऐं चोराकारी आहे, फुरूं आहिनि, ज़ेडेकी आहे, मंशा जा मसइला आहिनि, ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि। उन जे लाइ असां मुसलसल हिते बुख हड़ताल ते वेठा आहियूं। हितां जो जेको असांजो पार्टी जो जेको जनरल सेक्रेटरी आहे उहो हिकिड़ो ज़िम्मेवार आहे, उन जी मोटरसाइकिल जेका चोरी थी आहे उहा नथी मिले त उते आम माण्हू ग़रीब मिसकिन माण्हुनि सां कहिड़ो आज़ार हूंदो। जेको पार्टी जो जनरल सेक्रेटरी आहे जंहिंजी पहुच आहे जेको SHO सां मिली थो सघे, DSP सां मिली थो सघे, उते हिकिड़ो आम माण्हू जंहिंखे सिपाही बि थाणे जे गेट ताईं नथो छॾे, उन्हनि माण्हुनि सां कहिड़ो आज़ार हूंदो जिन जूं